कयूं जेकॾहिं कंहिं बि माउ जे पुट के मस्जिद मदरसे सां छेड़खानी करण जी कोशिश कई त उनखे माउ जी ठाठी बि याद नारे तकबीर शाने मुस्तफा। घिटी घिटी मदरसा ठाहींदासीं, गली गली में मदरसा ठाहींदासीं, शहर शहर में मदरसा ठाहींदासीं, हर महल्ले हर पारे में मदरसा ठाहींदासीं। ऐं जेकॾहिं हुक्मरान गीची पिया त पोइ बिलावल ॿुधे, बिलावल हाउस में भी मदरसो ठाहींदासीं। कायम अली शाह ॿुधे त जेको घर अथसि खैरपुर वारो जीलानी हाउस, उन में भी मदरसो ठाहींदासीं इंशाअल्लाह। चओ ॾाढिया बुलंद आवाज़ सां कुरान जो आवाज़ क़यामत जे सुबह ताईं गूंजंदो रहंदो। मिठड़े मोहम्मद अमीर जे हदीसुनि जो आवाज़ गूंजंदो रहंदो। मदरसन में कालंदा ऐं काला रसूल जो दर्स थींदो रहंदो। भाई हथ बुलंद करे चओ इंशाअल्लाह नारे तकबीर शाने मुस्तफा। इन्हनि खे मस्जिद मदरसे जे इज्जत जी ख़बर कान्हे। मां हदीस पाक में पढ़ियो था, मां हदीस पाक में पढ़ियो थम अल मकसूद इको साउंड शिकार। मां हदीस पाक में पढ़ियो थम त पहिरीं मस्जिद भी मदीने जे मीर ठाही ऐं पहिरियों मदरसो भी मदीने जे साईं ठाहियो। मस्जिद के बैतुल्लाह चइबो ऐं मदरसे के बैतुल रसूल चइबो। बैतुल्लाह माना अल्लाह जो घर, बैतुल रसूल माना रसूल जो घर। हदीस पाक में अचे थो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं फितना वधी वञनि त पोइ तहां कहफ खे इख्तियार कयो। हे मुंहिंजा लफ़्ज़ ॿुधो, चङी तरह ॿुधो। हुजूर संजन फरमायो जॾहिं फितना वधी वञनि पोइ तहां कहफ खे इख्तियार कयो। कुछ बुजुर्ग चवन था त मां मुराद इहा है त कहफ सूरत घणी पढ़ो। अने तहां जे न गोड़ गमसान जे करे मां ॻाल्हाए न सघंदुसि। आवाज़ मुंहिंजो तहां ताईं अचे थो न, बस इहो खोड़। या त प्रेस वारनि खे दावत न ॾियो ऐं जेकॾहिं दावत ॾियो था त पोइ बर्दाश्त बि कयो। हिननि मां असांखे ॿियो को नफ़ो कोन्हे। एतिरो नफ़ो ज़रूर आहे त हे मुंहिंजो आवाज़ उन्हनि ताईं पहुचंदो जेसि ताईं तव्हां नथा पहुचाए सघो। छा तव्हां नथा चाहियो त हुक्मराननि ताईं असांजो आवाज़ पहुचे? असां वटि ॿियो को ज़रियो कोन्हे। इहो प्रेस जो हिकिड़ो ज़रियो। हीअ रिकॉर्डिंग उन्हनि ताईं पहुचंदी, हे तकरीरूं उन्हनि ताईं पहुचंदियूं। मन कंहिंखे शर्म अचे, मन कंहिंखे हयाव अचे, मन को तौबा करे। बिनी जहानन के सरदार फरमायो जब फितना वधी वञनि त पोइ तहां कहफ खे इख्तियार कयो। बुजुर्गनि लिखियो आहे त जो मतिलबु इहो त कहफ सूरत घणी पढ़ो। हूं तो सॼो कुरान नूर आ, पर कुछ आयतुनि जूं ख़ास फज़ीलतूं आहिनि ऐं कुछ सूरतुनि जूं भी ख़ास फज़ीलतूं आहिनि। मिसाल जे तौर ते मदीने जे साईं फरमायो जेको मुंहिंजो उम्मती रोज़ानो सुबुह जो यासीन सूरत पढ़ंदो, यासीन शरीफ, हुजूर फरमायो सॼो ॾींहुं इन ते रब जे रहमतुनि जो मींहुं वसंदो। मदीने जे मीर फरमायो जेको मुंहिंजो उम्मती मर्द या औरत
सोमानी नमाज खां पोइ सूरतुल मुल्क पढ़े, तबार सूरत, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वारी सूरत। मदीने जे साईं फरमायो जेको रोजानो सोमानी जी नमाज खां पोइ इहा तबार सूरत पढ़ंदो इनखे कब्र जो अज़ाब न थींदो। अज इंतशार तमाम घणो आहे, या मुंहिंजी सफ़ा कमज़ोरी आहे जो मां इन माहौल में ॻाल्हाए न सघां। बिनी जहानन जे सरदार फरमायो, बिनी जहानन जे सरदार फरमायो, मारे ख्याल कर, जंहिंजे मथां कर्ज चढ़ी वञे, एडो कर्ज चढ़ी वियो हुन जे मथां जीअं उहुद जो जबल आहे, वॾो जबल आहे मदीने वारो, उहुद जो जबल। हुजूर फरमायो उहुद जबल जहिड़ो कर्ज चढ़ी वियो अथसि, आकाह वॾी अथसि ऐं आमदनी घटि अथसि, रोज़ी घटि अथसि। हुजूर फरमायो इहो रोज़ानो रात जो वाक़िया सूरत पढ़े। कहिड़ी सूरत? वाक़िया। यार असां वटि मुसलमाननि वटि हीरनि ऐं मोतियुनि जा खज़ाना पयल आहिनि। रब जो कसम, काश मुसलमान मदीने जे साईं जो चयो वञे इन दुनिया में भी मुसलमान जी जिंदगी जन्नत जो टुकड़ो थी वी। हुजूर फरमायो जेको मुंहिंजो उम्मती रात जो सूरह वाक़िया पढ़े, जेकॾहिं जबलन जहिड़ो कर्ज हूंदुसि अल्लाह ग़ैब मां मदद कंदुसि, इन जो कर्ज भी लही वेंदो ऐं इन जे रोज़ी में एॾी बरकत पवंदी जो कॾहिं सोचो भी न हूंदो। को माण्हू बीमार थिए थो, डॉक्टर ॾे वञे थो, डॉक्टर नुस्ख़ो लिखी थो ॾे त कीअं खाए थो उन नुस्ख़े खे, परहेज़ थो ॿुधाए त परहेज़ भी करे थो। हे मां तव्हांखे सॼी काइनात जे सरदार जा ॿुधायल नुस्ख़ा थो ॿुधायां, ऐं असांजो अक़ीदो आहे त पाक मुहम्मद करीम खां मथे काइनात में कोई कोन्हे। चओ त मदीने जो साईं सभ खां मथे। ॾाढा चओ मदीने जो साईं, बुलंद आवाज़ सां, मदीने जो साईं सभ खां मथे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको अल्लाह जो बानो सुबह जो 3 दफा हे लफ्ज पढ़े, बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यज़ुर्रु मा इस्मिही शैउन फिल अर्ज़ि वला फिस समा व हुवस समीउल अलीम। हुजूर फरमायो जेको मुंहिंजो उम्मती रोजानो सुबह जो 3 दफा इहा आयत पढ़े, सॼो ॾींहुं अल्लाह जे अमान में हूंदो, ऐं जेको शाम जो 3 दफा इहा आयत पढ़े, सॼी रात अल्लाह जे अमान में हूंदो। चओ हुजूर सच्चो, चओ ॾाढा चओ, ॾाढा चओ, चओ हुजूर सच्चो। मां रिवायत में पढ़ियो थम, मारे ख्याल कर, हुजूर सजन फरमायो त जॾहिं तव्हां सवारीअ ते सवार थियो, कहिड़ी भी सवारी, कार में था वेहो, बस में था वेहो, मोटरसाइकिल ते था वेहो, साइकिल ते था वेहो, गॾह गाड़े ते था वेहो, टांगे ते था वेहो, रेल ते था वेहो, जहाज ते था वेहो। हुजूर फरमायो जॾहिं भी तव्हां कंहिं सवारी ते सवार थियो पोइ 3 दफा हे पढ़ंदा कयो, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सुब्हानल्लज़ी सख्खर लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून, बिस्मिल्लाहि मजरिहा व मुरसाहा, इन्न रब्बी लगफूरुर रहीम, वमा क़दरुल्लाह हक़्क़ क़द्रिहि वल अर्ज़ु जमीअन क़ब्ज़तहु यौमल क़ियामह वस समावातु मतवीजातुन बियमीनिहि सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। मदीने जे मीर फरमायो जॾहिं बि कंहिं सवारी ते सवार थियो, इहे आयतूं 3 दफा पढ़ी, पान ते शुकारियो, उन सवारी ते शुकारियो, तव्हांखे हादसो न थींदो। पर मां ॿी रिवायत में पढ़ियो त हे लफ़्ज़ ॿुध जाए, मदीने जे मीर फरमायो को मुंहिंजो उम्मती सवारी ते सवार थे ऐं इहे आयतूं 3 दफा पढ़ी, पान ते ऐं सवारी ते शुकारे, उन खां पोइ बि जेकॾहिं इनखे को नुक़सान पहुचे त मां मुहम्मद करीम खां भराए वठे। आए को सुभान अल्लाह चवण वारो? यार असां वटि एॾा ज़बरदस्त नुस्ख़ा आहिनि जेके काइनात में कंहिं वटि कोन्हनि।
आखिरी कुल वो तो 4 कुल हैं। कुल या अय्युहल काफिरून, कुल हुवल्लाहु अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। पर हुक्म इन वजीफे में जो हाणे बुधाया थो, इन में हुक्म 3 कुलन जो, यानी कुल हुवल्लाहु अहद, कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास। हुजूर सी फरमायो जेको अल्लाह जो बानो रोजानो सुबह जो ये आखिरी 3 कुल 3 दफा पढ़ी पान ते दम करे, ऐं वरी शाम जो 3 दफा पढ़ी पान ते दम करे, इन ते जादू भी असर न कंदो, इनके जिन्न भी परेशान न करे सघंदो, इनके नजर भी न लगंदी। ऐं हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो मामूल हो तो साईं जन इहो अमल पाबंदी सा कंदा हा। ऐं साईं जन इहो अमल कीअं कंदा हा, इहो तरीक़ो भी हदीस पाक में लिखियल आहे। हमारे ख्याल कजे ये 3 कुल आखिरी 3 दफा पढ़ी साईं जन पंहिंजन हथन ते शुकारींदा हा, ऐं उन खां पोइ साईं जन पंहिंजे बदन मुबारक ते पंहिंजा हथ मुबारक कीअं फेरींदा हा, यो सजो तफसील हदीस पाक में आ। ये 3 कुल आखिरी 3 कुल 3 दफा पढ़ी साईं जन पंहिंजन हथन ते दम कंदा हा, वो साईं जन अग में पंहिंजे चेहरे मुबारक ते पंहिंजा हथ फेरींदा हा, वो पंहिंजे मथे मुबारक ते साईं जन पंहिंजा हथ फेरींदा हा, वो पंहिंजन बाहुन ते, वो पंहिंजे सीने ते, दिल ते, वो पंहिंजन जंघुन ते, पेरन ताईं साईं जन इए दम कंदा हा। नुस्खा असां वटि जबरदस्त हिन, पर को इस्तेमाल करण वारो कोन है। डॉक्टर तव्हां खे भले मां भली दवा दे, पर मरीज खाए न त पोइ डॉक्टर जो कसूर कहिड़ो। सजी कायनात जा हकीम गॾजन मुझे मिठड़े मोहम्मद अमीर जे कदमन मुबारकन जे मट भी न थींदा। हुजूर सब खां मथे। मां हिक रिवायत में पढ़ियो थम, मदीने जे अमीर फरमायो जेको मुंहिंजो उम्मती मर्द या औरत, जेको मुंहिंजो उम्मती हर फर्ज नमाज खां पोइ हिकिड़ो दफ़ो आयतुल कुर्सी पढ़े, हर फर्ज नमाज खां पोइ, रोजानो फर्ज नमाजूं 5 वक्त आहिनि, हर फर्ज नमाज खां पोइ आयतुल कुर्सी पढ़े, हुजूर फरमायो इहो मरंदो त जन्नत वेंदो। मां रिवायत पढ़ी हम, मदीने जे अमीर फरमायो जॾहिं फितना वधी वञनि, फसाद वधी वञनि, खून वधी वञनि, झेड़ा वधी वञनि, साईं जन फरमायो पोइ कहफ खे इख्तियार कयो। हिकड़ा बुजुर्ग लिखन था त इन मां मुराद इहा आहे त कहफ सूरत घणी पढ़ो। मां हदीस पाक में पढ़ियो थम, मदीने जो साईं हर जुम्मे ते पाबंदी सां कहफ सूरत जी तिलावत कंदो हो। ऐं मां रिवायत में ये लफ्ज भी पढ़िया थम, जेको जुम्मे जे ॾींहुं कहफ सूरत पढ़ंदो, जुम्मे खां जुम्मे ताईं 8 ॾींहं अल्लाह जे पनाह में हो, दुश्मन इन जो वार भी वंगो न करे सघे। ॿियनि बुजुर्गनि चयो त कहफ मां मुराद इते इन हदीस में कहफ मां मुराद कहफ सूरत न है। ऐं उहे बुजुर्ग चवनि था त कहफ मां मुराद आहे त पनाह जी जाइ ॻोल्हियो। कहफ लफ्ज़ जी माना है पनाह जी जाइ, जबल जे चुर खे ऐं जबल जे गार खे भी कहफ कोठबो। कुरान पाक में हिकिड़ी सूरत आहे न, सूरतुल कहफ, उनमें भी जबल जे गार जो जिक्र आहे। कुछ मुजाहिदा अल्लाह वारा मुशरिक बादशाह उन्हनि खे माराइण जी कोशिश कई, उहे भॼी निकिता ऐं जबल जे चुर में वञी पनाह वरतऊं। उहो जिक्र सॼो सूरतुल कहफ में आहे। त बुजुर्ग चवनि था जॾहिं फितना वधी वञनि त पोइ हुजूर फरमायो त कहफ खे इख्तियार कयो, माना पनाह जी जाइ ॻोल्हियो। वो बुजुर्ग चवनि था त सॼी दुनिया में पनाह जी जाइ सभ खां वॾी या मक्को पाक आहे या मदीनो पाक आहे। मक्के पाक जो हरम ऐं मदीने पाक जो हरम, इन्हनि हरमनि खां वॾी पनाह जी जाइ काइनात में काई कान्हे। माना जॾहिं फितना वधी वञनि त पोइ तव्हां मक्के मदीने में वञी रहो,
इहा गाल हर कंहिंजे वस में कोन्हे। दिल तो सभिनी जी चए थी पर हर कंहिंजे वस में कोन्हे। वो बुजुर्ग लिखन था तो जेकॾहिं को मक्के पाक ऐं मदीने पाक पहुची नथो सके त पोइ कहिड़ी पनाह जी जाइ ॻोल्हे जो फितननि खां बची वञे। बुजुर्ग लिखन था त मक्के पाक ऐं मदीने पाक खां पोइ सॼे जहान में जेकॾहिं पनाह जूं जायूं आहिनि त या मस्जिदियूं आहिनि या मदरसा आहिनि। माना जेतिरो वक्त तव्हां ॾेई सघो मस्जिद के वक्त ज्यादा मोकल जो ॾींहुं आहे वो वक्त फिल्मन में न गुजारियो, मस्जिद में गुजारियो। वो वक्त टीवी ते न गुजारियो, मस्जिद में गुजारियो। कमकार खां तहां वांदा थी वियो, हाने तहां वटि कुछ वक्त बची वियो। इन वक्त के अजाए रुलण पिनण में न गुजारियो, मस्जिद में गुजारियो। मस्जिद ते भी 24 कलाक रब जे रहमतुन जो मी वसंदो। मदरसे ते भी 24 कलाक रब जे रहमतुन जो मी वसंदो। छो तो मस्जिद में भी कुरान पढ़बो आ, कुरान जी तिलावत थींदी आ, नमाजी कुरान पढ़ंदा आहिनि, अलहम्द भी कुरान आ। ऐं मदरसन में भी बच्चा कुरान पाक जी तिलावत कंदा। तव्हां के कहिड़ी ख़बर तो मस्जिद ऐं मदरसे जो मकाम छा है। मां हदीस पाक में पढ़ियो थम जॾहिं कंहिं इलाके में गुनाह वधी वेंदा आहिनि पोइ अल्लाह साईं इरादो कंदो आहे त मां उन इलाके खे तबाह कयां, बर्बाद कयां, उन इलाके खे ग़रक़ कयां। ख़्याल सां ॿुधजो, ॿिन शयुनि जे करे अल्लाह साईं पंहिंजो इरादो तब्दील कंदो ऐं उहो इलाको तबाही खां बची वेंदो। एक रिवायत में आहे तो उन इलाके में बांगो जॾहिं बांग चवंदो आहे, यो बांग जो आवाज अल्लाह के एडो वणंदो आहे जो इन बांग जे आवाज जे करे अल्लाह साईं उन इलाके जे तबाही जो फैसलो तब्दील करे छॾियो। ऐं मां ॿी रिवायत में पढ़ियो थम जंहिं इलाके में गुनाह वधी वेंदा आहिनि वो अल्लाह ताला इरादो कंदो आहे त मां इन इलाके खे तबाह कयां। उन इलाके में मासूम बच्चा के मस्जिद में, मदरसे में, मकतब में, हुजरे में कुरान जो सबक था पढ़नि ऐं पंहिंजी तोतली ॿोली में मासूम बच्चा जॾहिं कुरान पढ़ंदा आहिनि इन्हनि जो तिलावत जो इहो अंदाज़ अल्लाह खे एॾो वणंदो आहे जो इन्हनि जे तिलावत जे बरकत जे करे अल्लाह साईं उन इलाके तां पंहिंजो अज़ाब तारे छॾे। मुझे चवण जो मतलब इहो आहे कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अचे या न अचे, जेकॾहिं असां रब जे अज़ाब खां बचा पिया आहियूं त क़ुरान जे सदके बचा पिया आहियूं। ऐं ये कुरान जा मरकज़ मदरसा है। ऐं अॼु असांजा हुक्मरान चवनि था असां मदरसनि खे ड्राहींदासीं। जेको मदरसनि खे ड्राहिण जी कोशिश कंदो उहो पाण ड्रहंदो। इंशाअल्लाह जा लफ़्ज़ मुजाहिदन वांगुर बुलंद आवाज़ सां थर में मासूम बच्चा मरन पिया ऐं असांजी सिंध जी हुकूमत राग रंग जूं महफ़िलूं कराए पई। मां थर पाण वियो हाणे इन क्राइसिस में जरे घट महीनो थियो आहे। मां उमरकोट वियुसि, मिठी वियुसि, थरपार कर जा खोड़ इलाका, छाछरो, छोर, डीपलो, नंगर पारकर। मां पंहिंजे जमात जे तरफां इन इलाकनि जी विजिट कई। मां पंहिंजनि दोस्तनि खां चंदो कयो। अहिड़नि ॻोठनि ताईं वियासीं जिते सरकार न पई वञे, छो त सरकार वारा जेका इमदाद विरहाइनि था उहा हक़दारनि खे नथा ॾियनि, पंहिंजनि चमचनि खे था ॾियनि। अल्लाह जो कसम खणी थो चवां, पर हिन ज़माने में चमचा बि रड़ियूं था कनि, चवनि था रुगो कपकीरनि खे थो मिले। चमचा भी चप था चटे। मां जमीयत उलमा इस्लाम जे तरफा थर जे मुख्तलिफ गोठन में
जिते कोई कोन पहुतो हो मां पंहिंजे आलमन समेत उते पहुतुस ऐं 400 खानदानन में असां महीने महीने जो राशन जमात जे तरफां विरायो। मां जॾहिं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल मिठी जी विजिट कई, अल्लाह जो कुरान मुझे साम्हूं पियो। सवें बार अस्पताल में एडमिट हा, इए पिया लगन जणो जिंदा लाश है। ऐं घणन बारन सां गड पट ते उन्हनि जूं अमड़ियूं भी सुतियूं पयूं हुयूं। मूंखे परवरदिगार जो कसम इए पियो लगे जणो हडन जा पिंजरा। थर में माण्हू मरन पिया ऐं असांजा हुकुमरान राग रंग जूं महफ़िलियूं रचाइन पिया। सिंध फेस्टिवल जे नाले ते हिनन प्रोग्राम कराया 2-3 हफ्ता सजी सिंध में। सजे जहान मां कंजरियूं घुरायूं, रंडियूं। हाणे त नाला तब्दील करे छड़िया तो, हाणे कंजरिन खे कोठिन था फनकारा, अदाकारा, गुलूकारा, कारो मुंह थियन। इन्हनि जो असुल नालो कंजरी आ, रंडी, जेका चंद टकन ते पंहिंजी इज्जत खे विकणे। छा चइबो आहे इनखे? मरी छो आयो? छा चइबो? हुते थर जा ॿार मरन पिया ऐं असांजे सिंध जा हुकुमरान रंडियूं पिया नचाइन। अल्लाह असां ते रहम करे त छो करे। मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह साहब के चवण थो चाहियां, शाह साहब असां जी लज न कर, पंहिंजे ज़ात जी त लज कर। असां जी लज न कर, पंहिंजे ज़ात जी त लज कर। तू सैयद ज़ात खे लजायो। 2-3 हफ्ता सजी सिंध में हिनन रंडिन खे नचायो। रब जो कुरान मुझे हथन में आ, कंहिंखे जुरत है मुझे हिन इल्जाम के गलत साबित कर ॾेखारे। सिंध सरकार जे खजाने मां, सिंध सरकार जे खजाने मां 2-3 हफ्तन जे राग रंग जे महफिलन जे प्रोग्रामन ते 1 अरब ऐं 43 करोड़ रुपया खर्च थिया। मां तहां खां पुछां तो यो जुल्म ना है? जवाब दियो मांखे। असां जॾहिं इनके चऊं था छा था कयो, चवन था है सकाफती शो, एक कल्चरल शो। कंदकोट वारो सकाफत चइबो आहे वडन जे वरसे खे, कल्चर चइबो आहे वडन जे वरसे खे। असां है सिंध फेस्टिवल करायूं था, कल्चरल शो करायूं था, माना वडन जी सकाफत के जेरो था क्यों। मां तहां का पुछां तो, खास तौर ते कुराड़न खां अछन दाढ़न वारन को पुछां तो, छा असां जे सिंध जा वडा रंडियूं न चाहींदा हा? मांखे जवाब खपे। छा असां जे सिंध जा वडा कंजरियूं न चाहींदा हा? हुकुमरानो जुल्म था क्यों? असां जी सकाफत, सिंध जी सकाफत रंडियूं नचाइण न है। सिंध जी सकाफत गैरत आ, सिंध जी सकाफत हया, सिंध जी सकाफत शर्म। त अध उघाड़ा लिबास पारायो और तुनखे नचायो था ऐं चओ था असां सिंध जे सकाफत के जिंदा था क्यों। मां सदके वञा मदीने जे साईं तां। जंग लगी काफरन सां, अल्लाह मुसलमानन के कामयाबी दिनी, काफर नाकाम थिया, खोड़ मायूं मर्द गिरफ्तार थिया। सहाबी सगोरा उन्हनि के गिरफ्तार करे मदीने के साईं जे दरबार में वठी आया। साईं मस्जिद खां बाहर निकता, हे अचन पिया कैदी, हे मारे तक जाए। हिकड़ी नियाणी ते बिनी जहानन जे सरदार जी नजर पई, जेका कैदियाणी ही, काफरियाणी ही। साईं जी उन कैदियाणी काफरियाणी गिरफ्तार थियल नियाणी ते नजर पई। उन जो मथो उघाड़ो हो,
मारे ख्याल कर मां रिवायत में पढ़ियो थम मदीने जे साईं पंहिंजे हिकिड़े सहाबी खे सॾु कयो साईं जन पंहिंजे बदन मुबारक तां पंहिंजी पाक चादर लाथी सुभान अल्लाह त चओ ॾाढियां त चओ साईं जन पंहिंजे सहाबी सगोरे खे पंहिंजन कुलनि मुबारक तां पंहिंजी मुक़द्दस चादर लाहे ॾिनी साईं जन फरमायो भजदो वञ इन न्याणी जो मथो उघाड़ो तो मांखे नजर अचे इन न्याणी जे मथे खे मां मोहम्मद जे चादर सां ढक उन सहाबी रड़ करे चो साईं काफरियाणिया साईं कैदियाणिया जरे सहाबी इए चो खबर थी मदीने जे साईं छा फरमायो मदीने जे साईं फरमायो तू सच थो चए काफरियाणी भी आ कैदियाणी भी आ पर न्याणी भी ता है ॾाढा चओ सुभान अल्लाह मिठड़े मोहम्मद करीम त काफरियाणिन कैदियाणिन न्याणिन जा मथा भी टकराया इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन वाए नाकामी मताए कारवां जाता रहा सुभान अल्लाह त चओ अल्लाह मां ॾाढो थकल आहियां ॾाढियूं यतीम थी वयूं